हिकु बादशाह हुयो, उनखे हुई कोढ़ जी बीमारी। हुन ॾाढो इलाजु करायो पर उहो ठीकु कोन थी सघियो। हाणे जॾहिं हे बीमार आहे त हाणे हिनखे कहिड़ी बादशाही वणे। चवंदा आहिनि त जी ख़ुशि आहे त जहान ख़ुशि आहे। इंसान जी सिहत आहे त पोइ सभु कुझु आहे। अगरि इंसानु बीमार आहे, छा बि हुजेसि पर के कम जा ई नथा थिए। हिते हिन सॼे मुल्क खे घुरायो, सभिनी खे चई त मूंखे कोढ़ जी बीमारी आहे, सो हिन में जान मुंहिंजी छुटे कान थी, मूंखे का ॻाल्हि वणे कान थी। हाणे तव्हां हिन ॻाल्हि मां ख़ुशि आहियो या न? सभिनि जो बादशाह सलामत, तव्हां जहिड़ो बादशाह थींदो ई कोन। अगरि तव्हांखे ख़ुशी कान्हे, असांखे बि ख़ुशी कान्हे का। सॼो मुल्क जेको हुयो सो ग़मगीन थी वियो ऐं सभिनि कारा कपिड़ा पाता। हाणे न को खिले पियो, न का कंहिं वटि ख़ुशी रही, न शादियूं न बरातियूं, कुझु बि न। हर कंहिंखे इहो ई ॾुखु हुयो बादशाह जो। उन ई मुल्क में हिकिड़ो हकीम अचे निकितो। उन जो ॾिठो त सॼो मुल्क जेको आहे सो ग़मगीन आहे, सभु ॾुख में वरितल आहिनि। हुन चयो ॻाल्हि छा आहे? अचे पुछा की चई ॻाल्हि छा आहे? चई असांजो बादशाह आहे, उहो आहे बीमार। सो हकीमनि तबीबनि सभिनि हुनखे लाइलाज करे छॾियो आहे। हाणे उनखे जो ख़ुशी कान्हे त असांखे बि ख़ुशी कान्हे का। चई तव्हांजे बादशाह जो मां इलाजु कंदुसि। चई ठीकु आहे, हली आहे भला। वठी सिधो उते वियसि। चई बादशाह सलामत, मां तव्हांजो इलाजु कंदुसि ऐं बग़ैर तव्हांजी तबियत ॾिसण जे, बग़ैर कंहिं हथु लाहिण जे। सिर्फ़ु तव्हां मूंखे हवालु ॿुधायो हिते ई। हिते वज़ीरनि चयो जी बादशाह सलामत, मुल्क में ठगियूं बि आहिनि, हे के लालच जे करे आयो आहे, का हिनखे दौलत वग़ैरह खपे, इन जे करे बग़ैर के ॾिसण जे, बग़ैर के हथु लाहिण जे हे इलाही थींदो आहे छा? जी बादशाह सलामत, तव्हां सिर्फ़ु मूंखे हवालु ॿुधायो ऐं का मां तव्हांखे दवा बि न ॾींदो अहिड़ी जो तव्हां पीओ। हिते वज़ीरनि खे अञा शक पियो। चई बादशाह सलामत, ईअं केरु ठीकु थियो आहे छा बग़ैर कंहिं दवा जे खाइण जे? को टिकी, को फोटो, उहो बि न। ईअं कीअं तव्हां ठीकु थींदव? लॻे थो हे ढोंगी आहे। हिनखे चई तूं ढोंगी त न आहीं? चई मां ढोंगी न आहियां, मां हकीम आहियां। मुंहिंजो कमु इहो आहे, हिकमत करणु, इलाजु करणु। तव्हां मूंखे मोकिलियो त ॾियो न। चई अगरि जे मां ठीकु न थियुसि त? चई जे अगरि तूं ठीकु न थिए त मूंखे उहा सज़ा ॾे जेका चोर खे सज़ा ॾींदो हुई। बादशाह बि जो वाक़ई में हिन जी ॻाल्हि सही आहे, हथु बि मूंखे न लाहींदो। बादशाह जो पोइ ईअं सही आहे न, मूंखे हथु बि न लाहे ऐं टिकी फोटो बि न ॾिए, ईअं ई मां ठीकु थी वञा, इहो त सही आहे। पोइ चई ठीकु आहे, तूं मुंहिंजो इलाजु कर। हिन चयो हाणे मूंखे को कमिरो अलॻि ॾियो जंहिंमें मां पंहिंजी टिकी फोटो इहे कुटींदुसि, ठाहींदुसि। चई तूं त चयो त तूं खाईंदे कोन। चई न तूं खाईंदे कोन, पर ठाहिणो त पवंदो न कुझु। चई ठीकु आहे, हिनखे हिकिड़ो कमिरो ॾिनऊं। हाणे उते पंहिंजो टिकी फोटा घोटे पियो, ठाहे पियो, जड़ी बूटियूं ठाहे। हिकिड़े मूं लठ ठाहियईं जेका बाल सां खेॾंदा आहिनि, जंहिंखे हाकी बि चवंदा आहियूं असां, अहिड़ी लठ ठाहियईं। ऐं हिकिड़े मूं वरी बाल ठाहियईं, जड़ी बूटियूं मिलाए अहिड़ियूं। चई बादशाह सलामत, हाणे हे अथव, हिन सां तव्हां हाणे वञी रांदि खेॾो, पर ईअं रांदि खेॾो जेसि ताईं तव्हां मूं वञी पघर निकिरे। बादशाह उड़ायो ओॾी महिल जो। चई बादशाह खे चई हाणे हेठि ई हथ में कर लठ ऐं हिन बाल सां रांदि खेॾ तूं। हाणे हकीम बीठो आहे, अचे रांदि खेॾणु लॻो, अचे हिन खां पघर निकिरणु लॻो, अचे पघर निकितोसि, सफ़ा बेसतो थी पियो बादशाह। बादशाह जो मां त हाणे बेसतो थी पियो आहे। चई बसि पोइ हली आहे। हाणे वेठो, थोरो पघर सुकियुसि। चई हाणे निम जा पन घुरायो, पाणी गरम कयो, निम जा पन उन में अंदरि विझो ऐं पोइ उन पाणी सां तव्हां विझो ऐं साबुण हणो, तव्हां इनशा सही थी वेंदव। निम जा पन घुरायूं, विझी पाणी में अंदरि अचे, पाणी खे काढ़ियूं। जॾहिं पाणी थोरो ठरियो, खणी वियो बादशाह वञी तड़ कयो। हिते बादशाह जो निकितो त बादशाह जी तबियत जन हल्की थी वई। हिते बादशाह सम्झे पियो हाणे मां सही थी विया। उहे जेके दॿक हुयसि के कोढ़ जा, सभु उहे ख़तमु थी विया बादशाह जा 2-3 ॾींहंनि में ई। हाणे बादशाह उन हकीम खे पाण सां गॾु मानी पियो खाराए ऐं इहो ऐलान कराए छॾियईं
मुंहिंजी इज़त खां पोइ हिन जी इज़त अथव। ॿिए जो चवणु वठो न वठो, पर जीअं हकीम चए तीअं कजो। चई ठीकु आहे, चई हिन मुंहिंजी हयाती बचाई आहे। हिते हाणे वज़ीरनि खे साड़ थियो, भले असां हाणे छुटासीं, हे कल्हो को हकीम आहे हुनजी इज़त। त वज़ीर चयो हाणे हीअं कयां, इन हकीम खे मारायां, तॾहिं वरी असांजी इज़त बरक़रार रहंदी। अचे बादशाह खे चई त बादशाह सलामत, हे जेको हकीम आहे, जेको बग़ैर के ॾिसण जे, बग़ैर के दवा ॾियण जे माण्हू खे ठीकु करे सघे थो, ऐं हिन तरीक़े सां मारे बि सघे थो माण्हुनि खे। थी सघे थो हिन जी नज़र तव्हांजी बादशाही ते हुजे ऐं तव्हांखे मारियो बादशाह थी वेही रहे। सो हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि बेकुल हूंदा आहिनि न, उहे वरी कननि जा कचा हूंदा आहिनि, जेको केरु ॻाल्हि कंदो आहे पर उन ॻाल्हि ते ॻंढ ॾेई बीहंदा आहिनि, उनजी जांच न आहिनि कंदा। बादशाह बि ईअं को चूत हुयो। सो ओॾी महिल ई घुराई हकीम खे, चई ॻाल्हि ॿुध, तोखे मां क़तलु कंदुसि। चई छो? चई तूं फराडी। चई कल्ह को ॾींहुं सभिनि खे चई त मुंहिंजी इज़त कयो था, हिन जी इज़त कजो, मां तोसां चङाई कई, तुंहिंजी मां जान बचाई, हाणे मूंखे थो क़तलु करी? चई हा मां तो क़तलु कंदुसि। का अरिगी सड़गी, चई हिन क़तलु कर। चई हाणे ॻाल्हि ॿुध, क़तलु त मूंखे करींदो, पर मूं वटि अहिड़ी दवा आहे, जंहिं मुंहिंजी मुंडी कटी त मुंहिंजी मुंडीअ मथां दवा उहा विझंदे जेॾी महिल जो त मुंहिंजी मुंडी ॻाल्हाईंदी तोसां। इन थेले में अंदरि हिकिड़ो किताबु विधल आहे, पोइ मां तोखे ॿुधाईंदो हुन जे बारे में। बादशाह जो वणे हे छा आहे? ओॾी महिल हुनजी मुंडी कटे रखियो साम्हूं करे, मथां दवा जो हुनजे हारियऊं त हकीम जी मुंडी ॻाल्हायो। चई ॻाल्हि ॿुध, तुंहिंजी ज़िंदगी जा ॾींहं जेके अथई न, इन डायरी में अंदरि लिखियलु अथई त कॾहिं तूं मरंदे। हिन हुन थेले मुंहिंजो डायरी कढी, चई किथे आहे? चई फलाणे सिफ़े ते लिखियलु अथई तुंहिंजी ज़िंदगी जो ॾींहुं। अचे जो हिन किताबु खोलींदो वियो, हाणे उहा आंगुर ज़बान ते हणे पियो, वरी पना हुया पुराणा, वरी ज़बान ते हणे, आख़िर हिते फथणु लॻो। बादशाह जो हे छा आहे? मां त मरां थो। चई बादशाह सलामत, मां हकीम आहियां, मां जीआरे बि सघां थो, मारे बि सघां थो, बग़ैर हथ लाहिण जे, बग़ैर दवा ॾियण जे माण्हुनि खे मां जेको थो शफ़ा ॾेई सघां थो, बीमार मां जान छॾाए सघां थो। छा के बग़ैर के दवा जे, बग़ैर के हथ लाहिण मां कीअं मारे नथो सघां छा? हे जेका तूं डायरी खई आहे, इन डायरी जे पननि में दवा मिलियलु आहे, जेका तूं ज़बान ते हणंदो थो वञी। सो तूं बि हाणे मरी वेंदे मूंसां गॾु, मां त मरी वेंदो, तूं बि मरी वेंदे। हाणे इहा बादशाही तुंहिंजी हाणे ॿिया संभाल, जो तूं मूंसां गदारी कई, मां तोखे बचायो त। हिते जो हिन जो ॾिठो फथड़े पियो, जीअं लॻे थो त हिन वज़ीर जा ई कम, त वज़ीर ते खिले पियो। त हाणे मुंहिंजा ॿई दुश्मन विया। वज़ीर खे चई हेॾे आ थोरो। वज़ीर आयो, खणी तलवार ठका वज़ीर मुंडी में कढाई। चई तूं बि वञ, सॼी हरकत तुंहिंजी आहे, छो जो तूं ई मूंखे जेको त ॿोल ॾिना हुया त हे गदारी थो करे ऐं हे तोखे माराईंदो हिकु ॾींहुं, हाणे तूं बि हलियो वञ। हिते बादशाह चयो हाणे जेको बि बादशाही जे लाइक़ु हुजे उनखे बादशाही ॾिजो, पर उनखे चई छॾिजो त पराई ॻाल्हि ते न हले ऐं पराए चवण ते न लॻे। जेका बि ॻाल्हि चवणसि घटि में उनजी जांच करे, मूं वारो कमु न करे। जेको मुंहिंजो साथी हुयो हकीम, मां पराए चवण ते उनखे मारायो ऐं अॼु हाणे मां बि मरां थो। सो ईअं न कजो कॾहिं बि। घटि में घटि जेका ॻाल्हि चवण त उन ते ज़रूरु वीचार कजो, सोच कजो ऐं पोइ क़दम खणिजो अॻिते। हिते बादशाह बि मरी वियो, हकीम बि मरी वियो, वज़ीर बि मरी वियो। अगरि असांजूं कहाणियूं पसंदि अचनि थियूं त असांजो फेसबुक पेज अथव असलम चांडियो व्लॉग।